अस्सलाम वालेकुम। रंगीन किताब सिलसिले सां गॾु हाज़िर आहियां मुर्क शेख। आऊं तव्हांखे हिन सिलसिले में प्यारा प्यारा रंगीन किताब ॾेखारींदसि ऐं हुननि जी माना बि ॿुधाईंदसि। तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो। त अचो ॿारो, शुरू था कयूं। अस्सलाम वालेकुम ॿारो। हाणे असांजी कहाणी जो नालो आहे ब्रेट गॉट वेट। ब्रेट आलो थी वियो। ब्रेट गॉट वेट। ऑन मंडे, सूमर ते, ब्रेट रोड हिज बाइक। ब्रेट पंहिंजी साइकिल हलाई। He got wet. ब्रेट आलो थी वियो। On Tuesday, अंगारे ते, ब्रेट went to the park. ब्रेट बाग में घुमण वियो। He got wet. हू आलो थी वियो। On Wednesday, ब्रेट washed his dog. अरबा ते, ब्रेट पंहिंजे कुते खे वेंजारियो। He got wet. हू आलो थी वियो। On Thursday, ब्रेट went to the seaside. ख़मीस ते, ब्रेट समुंड जे किनारे घुमण वियो। He got wet. हू आलो थी वियो। On Friday, ब्रेट fixed the water tap. जुमे ते, ब्रेट पाणी जो नल ठीक कयो। He got wet. हू आलो थी वियो। On Saturday, छंछर ते, ब्रेट watered the plants. ब्रेट बूटन खे पाणी ॾिनो। He got wet. हू आलो थी वियो। On Sunday, ब्रेट went to the pool. आचर ते, ब्रेट पूल में तरण वियो। He got very wet. हू तमामु घणो आलो थी वियो। ॿारो, अॼु असां पढ़ी ब्रेट जी कहाणी त कीअं हू पूरो हफ़्तो आलो थी वियो। इन कहाणी मां असां छा सिखियो ॿारो? इन कहाणी मां असां हफ़्ते जे ॾींहंनि जा नाला पढ़िया। मंडे माना सूमर, ट्यूसडे माना अंगारो, वेंसडे माना अरबा, थर्सडे माना ख़मीस, फ्राइडे माना जुमो, सैटरडे माना छंछर एंड संडे माना आचर। पोइ मिलूं था अॻी वीडियो में। ओसिताईं अल्लाह हाफ़िज़।